दुनिया हिकु भेरो ॿीहर वॾी जंगी ऐं सिफ़ारती छिकताण ॾांहुं वधंदे नज़र अची रही आहे। ईरान, इसराईल, अमरीका ऐं चीन विच में बयाननि जी ॾे वठि आलमी सियासत खे नएं मोड़ ते आणे छॾियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची गॾियल अरब इमारात ते इसराईल सां गॾिजण जा सख़्तु इल्ज़ाम हंया आहिनि, जॾहिं त UAE उन्हनि ख़बरुनि खे मुकमल तौरु रद्द करे छॾियो आहे। ॿिए पासे अमरीका चीन ते ज़ोर ॾिनो आहे त हू ईरान ते पंहिंजो असरु इस्तेमालु करे आबनाए हुर्मज़ खे मुकमल तौरु खोलराए, छो त दुनिया जो 20% तेल जी मुंतक़िली हिन अहम सामूंडी रस्ते तां थींदी आहे। चीनी सदर शी जिनपिंग ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी अहम मुलाक़ात में वापार, ताइवान ऐं विच ओभर जी सूरतहाल ते ॻाल्हियूं थियूं, जिते ॿिन्ही मुल्कनि ताउन खे आलमी इस्तेहकाम लाइ ज़रूरी करार ॾिनो। इन दौरान भारत में थींदड़ ब्रिक्स इजलास में बि ईरान ख़िलाफ़ जारी जंग मरकज़ी मौज़ू बणियल रही, जिते आलमी मईशत, तवानाई ऐं अमन बाबति ॻणती ज़ाहिर कई वई। माहिरनि मूजिबि जेकॾहिं आबनाए हुर्मज़ वारो बहरान वधियो त दुनिया में तेल, वापार ऐं मईशत ते शदीद असर पइजी सघनि था।